अपडेट कयूं पिया कि बान सैयदाबाद खां जिते HRJ न्यूज़ जे रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ गुज़िरियल रात मुबैना गोली लगण सबब ज़ख्मी थियल औरत किरण जट खिलाफ़ संदसि सस पारां प्रेस क्लब बान में रोई प्रेस कॉन्फ्रेंस एहतजाजी मुज़ाहिरो। मां सफ़िया चन्ना आहियां जेका किरण असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे। मुंहिंजे घर वारे ते साजन चन्ना ते कूड़ो इल्ज़ाम हयो अथसि। उन खां अलावा मुंहिंजे भाइरनि ते वाहिद बिश्कियो ते ऐं मोहन कासिम ते कूड़ो इल्ज़ाम हयो अथसि त मूंखे गोली हई अथनि जॾहिं त लॻल ई न अथसि। पाण खे हथ सां कट ॾेई ऐं असां ते बेगुनाही इल्ज़ाम हया अथसि। मुंहिंजे भाउ खे सरेआम क़त्ल करायो इन किरण। हाणे पंहिंजे भाउ खे ऐं ॿियनि जवाबदारनि खे बचाइण जे लाइ असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। असां मुराद शाह खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मुझे बच्चन ते कूड़ा इल्ज़ाम हणी रही है। खुदा जो वास्तो अथव, रब जो वास्तो अथव, मां मुराद शाह खे अपील थी कयां मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजा मिस्कीन बचड़ा अथव भाउ, अमा मुंहिंजा ग़रीब बचड़ा अथव, मुंहिंजा मिस्कीन बच्चा अथव। हिन कमर माशा ॼण इन किरण जट मूंसां ज़ुल्म कयो, इन ज़मीर शाह मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां हिन जे भाउ ने ज़ुल्म कयो। आमिर जट इमरान जट मुंहिंजे बच्चे खे सरेआम गोलियूं हणी विया। पेट्रोल पंप ते अबा मूंसां ज़ुल्म करे विया। न हींअर कूड़ा ड्रामा पाण खे टंगू सुंड करायो, गोलियूं हणायो, छुरियुनि जा कट ॾेई मुंहिंजे बच्चनि ते इल्ज़ाम हया अथसि, कूड़ा इल्ज़ाम। अलाह जो वास्तो अथव, मुंहिंजी मदद कयो। मां साईं मुराद शाह खे अपील थी कयां, मां सिंधियुनि जा वोट ॾियण वारी आहियां। मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। अलाह जे वास्ते मुंहिंजे बच्चनि जी मदद कयो। मुंहिंजे कूड़ा इल्ज़ाम, मुंहिंजो हिकिड़ो सरेआम क़त्ल कयो अथनि, ॿियो मुंहिंजनि ते कूड़ा इल्ज़ाम हया अथनि। अब मुंहिंजो इंसाफ़ कयो, मुंहिंजो हक़ कयो। ख़ुदा जो वास्तो अथव, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजे बच्चनि जी मदद कयो। मुंहिंजी नूंहुं किरण उनजे भाउ पंहिंजे पुट खे 1.5 साल पहिरियां आराज़ी में पंप साम्हूं सरेआम गोलियूं हणी क़त्ल कयो, जंहिंखे हाणे कोर्ट में सज़ा मिलणी आहे। उन करे असां ते राति मुंहिंजी नूंहुं किरण गोलियुनि जो कूड़ो ड्रामो करे फ़ैसिले लाइ ज़ोर विझी रही आहे। पुट बि मुंहिंजे खे क़त्ल कयो वियो, पुलिस तंग बि असांखे करे रही आहे। IGP नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे। मुंहिंजे पुट खे क़त्ल कंदड़नि खे आराज़ी जो बाअसर शख़्स बि हिननि सां ॿिट बणियल आहे। आला अख़्तियारनि खां नोटिस वठण ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो। HRJ न्यूज़ चैनल ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJ न्यूज़।